किंगरी जे ॻोठ हाजी खान मरी जे औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि जो मरी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज, पुलिस ते धुर हुजण जो इल्ज़ाम। पीरगोठ वेझो ॻोठ हाजी खान मरी जे रहवासी औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि मरी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन दौरान हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बेगो मरी ऐं शाहबेग मरी भतो न ॾियण तां खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त बेगो मरी ऐं शाहबेग मरी जे धमकियुनि सबबि संदन जीअण जंजाल थी वियो आहे ऐं हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। संदन पोखियल फ़सुल ऐं कारोबार पिणु तबाह थी वियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त ॼाणायल माण्हुनि भतो न ॾियण तां कुझु वक़्तु अॻु सनड़ो मरी खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो हो, जॾहिं त रजब मरी खे पिणु भतो न ॾियण सबबि गोलियूं हणी मरणी कयो। हुननि दाईंदे चयो त इकनामिक ज़ोन ख़ैरपुर पुलिस खे इतला ॾियण बावजूदि पुलिस ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। हुननि एहतजाज कंदे एसएसपी सखर ऐं आईजी सिंध खां मुतालबो कंदे चयो त खेनि धमकियूं ॾींदड़ बेगो मरी ऐं शाहबेग मरी ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ख़ादिम जूणे जो काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम पीर जो ॻोठ।